अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिधी ॻाल्हि प्रोग्राम में आऊं आहियां अवां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि सीनियर तज़किया निगार गुलाम नबी मोराई साहब। सर, तव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। कराची में गुल प्लाज़ा खे बाहि लॻी वई ऐं सॼे शहर में फायर ब्रिगेड गाॾियुनि 36 कलाकनि खां पोइ बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे, जंहिंमें 27 ॼणा फौत थी विया आहिनि, 30 खां वधीक ज़ख़्मी आहिनि ऐं 80 ॼणा गुम आहिनि। दरअसल मां ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, बुनियादी तौर ते असांजो सिस्टम जेको आहे सो नाक़स थी चुको आहे ऐं उनखे असां तबाह करे छॾियो आहे। ॾिसो न, जेके असांजा सरकारी इदारा आहिनि उते को बि जेके असांजूं फिक्स आहिनि प्रायोरिटीज़ या जेको उसूल रूल्स रेगुलेशन्स असां सभु इग्नोर करे था वञूं। जेकॾहिं तव्हां असांखे पैसा ॾियो, जेकॾहिं इहो हूंदो त पोइ डेफिनेटली इन क़िस्म जूं ॻाल्हियूं थींदियूं। हाणे मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त इन में ऐं सिस्टम कोई कोन्हे। सिस्टम जो मक़सदु आहे जेकॾहिं को बिल्डर बिल्डिंग थो ठाहे त ठीकु आहे, हुनखे लाइसेंस मिलंदो, पैसा त ॾियनि, पोइ केरु वञे बि कोन थो, बसि पैसा मिलिया असांखे ॻाल्हि कनि, पैसा बि ठीकु ठाक, उहो हिकिड़ो सिस्टम आहे। वरी अचो, बिल्डिंग ठहे थी, उन में खोड़ शयूं आहिनि जेकी ज़हन में रखणु खपनि। पाणी जी डिस्ट्रीब्यूशन, बिजली जी डिस्ट्रीब्यूशन ऐं तव्हांजी ड्रेनेज जी डिस्ट्रीब्यूशन, उहा जेकॾहिं इफेक्टिव आहे, ठीकु आहे, लाइसेंस माण्हू खां थियल आहे त पोइ त उहा बिल्डिंग ठीकु आहे। न त तव्हांजी किथे बि इलेक्ट्रिक शॉर्ट थी पए, उते बाहि लॻी वञे। सो जेकॾहिं इहो ईअं केतिरा दफ़ा थियो आहे, ईअं माण्हुनि जा नुक़सान बि थिया आहिनि। पोइ वञी थी हुकूमत उते पहुचे असां हिननि खे दुकान ठाहिराए ॾींदासीं, वरी हिते प्लाज़ा नहीं ठहंदी, पोइ थींदो के कोन जीता है तेरे ज़ुल्फ़ के सर होने तक। बेसिक ॻाल्हि इहा आहे त असां जेसि ताईं जीअं ॿियनि मुल्कनि में सख़्ती आहे, जीअं सऊदी अरब में आहे, सऊदी अरब में सवाल ई पैदा, सॉरी UAE में आहे, सवाल ई पैदा कोन थो त तव्हांजी बिल्डिंग ठाहे जंहिंमें तव्हां को बि लाइसेंस माण्हू न हुजे ऐं सुभाणे हुनखे सज़ा न मिले। असां वटि हिते सिस्टम ई कोन्हे। SBCA जेका बिल्डिंग ठाहिण जी इजाज़त ॾिए, हुन वटि को बि अहिड़ो सिस्टम कोन्हे त भई इलेक्ट्रिक कॉन्ट्रेक्टर्स प्री क्वालिफाइड हुननि वटि, प्लम्बिंग जा कॉन्ट्रेक्टर्स प्री क्वालिफाइड हुननि वटि हुजणु खपनि, गैस जा कॉन्ट्रेक्टर्स जेके फिटिंग्स कनि था अंदरि उहे कनि, जेके गारंटी ॾेई सघनि, जेकॾहिं उते नाकाम वञनि त उन्हनि खे ब्लैक लिस्ट कनि। सो ॻाल्हि आहे त बुनियादी तौर ते इहो फेल्यूअर आहे असांजे सरकारी इदारनि जो, या जेकी इदारा इन्हनि खे रेगुलेटरी अथॉरिटीज़ जेके आहिनि उन्हनि जो कमु आहे। उहो जेकॾहिं पंहिंजे धंधे में, पंहिंजे कम में, पंहिंजे कमनि में प्रायोरिटीज़ उन्हनि जूं डिफरेंट आहिनि, कमु न आहे, क्वालिटी ऑफ वर्क न आहे, त पोइ हिन क़िस्म जा सानिया, हिन क़िस्म जूं ट्रेजिडीज़ थींदियूं रहंदियूं। ठीकु। गुल प्लाज़ा में 179 दुकान नक्शे खां इज़ाफ़ी तामीर थियण जो इंकशाफ थियो आहे। 1021 दुकाननि जी इजाज़त मिलियल हुई, जिते 1200 दुकान तयारु कया विया। प्लाज़ा जी पार्किंग ऐं ॿाहिरि निकिरण वारनि हंधनि ते बि इज़ाफ़ी दुकान तयारु कया विया। हा, त पोइ छाजे लाइ रेगुलेटरी अथॉरिटी SBCA छाजे लाइ हू छो पीरियडिकली उन्हनि जो। मां तव्हांखे ॿुधायां, इहे मां छो त हिकिड़े ज़माने में बिल्डर बि रहियो आहियां, बल्कि रहियो, हाणे त रहियो आहियां, माज़ी आहे। SBCA वारा या जेके रेगुलेटरी अथॉरिटीज़ वारा आहिनि, उन्हनि खे तव्हां पैसा ॾियो, पंहिंजो कुझु बि करे छॾियो, पोइ तव्हां सुता पिया आहियो, तव्हां हुननि खे नोटिस ॾिना। तव्हां जेकॾहिं इहो सभु कुझु हिते थियो पिए त तव्हांजा इंस्पेक्टर आहिनि, घुमंदा था रहनि, फिरंदा था रहनि, उन्हनि जो कमु हो त हिते हीउ जेको आहे सो नक्शो हीअ आहे ऐं हिन में हीअ ॻाल्हियूं थियनि पयूं जेके न थियणु खपनि। पर जेके उते अचनि था इंस्पेक्टर, असिस्टेंट डायरेक्टर जेके बि अचनि था, उन्हनि सभिनी खे अचनि ख़र्ची वठी हलियो वञनि। जेसि ताईं असांजो सरकारी इदारा ठीकु न थींदा, रेगुलेटरी अथॉरिटीज़ ठीकु न थियूं, तेसि ताईं इहा भींग थींदी रहंदी। हाणे हिन लेवल ते ॻाल्हि करणु, हिन स्टेज ते ॻाल्हि करणु त अंधाओ ठाहिया पिया दुकान जॾहिं ॿिया एक्स्ट्रा, त तव्हां सुता पिया आहियो। सही। इट मीन्स दैट बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ज़िम्मेदार आहे हिन नुक़सान जी। 100% बिल्डिंग अथॉरिटी ज़िम्मेदार आहे। उतां जो जेको DG रहियो आहे, जंहिं अप्रूवल ॾिनो आहे, उन खां पोइ ईअं थियो आहे, उहो ज़िम्मेदार आहे। जी बिल्कुलु। अच्छा, सिंध हुकूमत गुल प्लाज़ा खे ॿीहर तामीर कराइण जी दावा कई आहे, इन बाबति तव्हां छा चवंदव? मुंहिंजे ख़्याल में त इहो ईअं ई दावा आहे, दावा इहे रहंदी, हिन में कुझु कोन थी सघंदो। छाजो गुल प्लाज़ा हुकूमतूं बि ठाराईंदियूं आहिनि, छा हुकूमत खे एक्शन वठणु खपे। हुकूमत खे बिल्डर ते या हिननि माण्हुनि ते इहो पतो कनि, इंक्वायरी कमीशन वेहणु खपे त कंहिंजो ॾोह आहे, जंहिंजो ॾोह आहे हुन ते ॾंड पए। इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे त हुकूमत चवंदी मां ठाहे ॾींदुसि, हुकूमत जा पैसा आहिनि छा, या हुकुमराननि जे पीउ जा पैसा आहिनि, जा पैसा अवाम जा पैसा आहिनि, अवाम जा पैसा अवाम जे इस्लाह ऐं बहबूद लाइ इस्तेमालु थियणु खपनि न। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा, हिन एॾे नुक़सान जो अज़ालो केरु कंदो? ग़रीब वेचारा मारिजी विया, अज़ालो ॾाढो ॾुखियो आहे।
जी ॾाढो ॾुखियो आहे। इन्हनि वीचारनि जा धंधा दाड़ियूं सामान सभु कुझु सड़ी वियो, माण्हुनि जूं जानियूं हली वियूं। हाणे उन असालो हिकिड़ी जान जो बसालो करणु को सवलो आहे छा? तव्हां मूंखे ॿुधायो, हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजे पोयां 10 माण्हू खाइण वारा आहिनि, उहो मरी वियो, हाणे हुनखे छा थींदो? 10 माण्हुनि खे तव्हां को क़तल करे छॾियो। सो तंहिंजे करे असां सम्झण जो पहिरीं त इंक्वायरी कमीशन ठहे जेका ॿुधाए ते जेके सरकारी इदारा उन्हनि में कंहिंजी ज़िमेदारी जेको नाकाम वियो आहे, नंबर 1। नंबर 2 त इन्हनि खे जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे ज़ाहिरा ॾियणु खपे, पंहिंजी मुआविज़ो मिलणु खपे। पर ही इन्हनि सभिनी शयुनि अच्छा, करोड़ ॾियण जो त ऐलान थी चुको आहे। करोड़ ठीकु आहे, उहो त बसि उहो ठीकु आहे, हुन में खोड़ ग़लति माण्हू वठी वेंदा। पर मां रुॻो इहो थो चवणु चाहियां त इन्हनि खे रोकथाम जे लाइ हिकिड़ी कमीशन ठहे जेका इन्हनि शयुनि खे रोकथाम जे लाइ रेगुलेटरी बॉडी खे ज़िम्मेदार ठहिराए। बिल्कुलु ठीकु। अच्छा, अमेरिकी सदर ट्रम्प चयो आहे त नोबेल इनाम न मिलण खां पोइ हाणे पाण खे रुॻो अमन बाबति सोचण जो पाबंद नथो सम्झां। ग्रीन लीड ते अमेरिका खे इख़्तियार हासिल थियण ताईं सलामती मुमकिन नाहे। भोले खे मां जॾहिं पढ़ंदा हुआसीं इंग्लैंड में, त हिंदू ऑफिसर मूं सां गॾु आहे। पोइ चवनि पिया त भोले खे बांदर खे भोले खे हथ चढ़ी वियो नारेल, पोइ पियो फेराएसि किथां खोलियांसि, सुराग त हुनखे आहे कोन। सो ही जेको ट्रम्प जेको आहे सो दुनिया खे नारेल वांगुरु आहे। दुनिया हिकिड़ो भोलो आहे जंहिंखे दुनिया अची विया त हुनखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे, ट्रप ॾींदो थो वधीक। इहा बि का ॻाल्हि आहे। ग्रीन जेको अलॻि मुल्क आहे, हुनखे त कब्ज़ो न कंदे त तुंहिंजो पंहिंजी सलामती पासे सलामती जेका आहे सा ख़तरे में आहे। हीअ हिकिड़ी ॻाल्हि आहे। हुनखां पोइ मूंखे जेकॾहिं नोबेल इनाम न ॾिनो अथव न, त हाणे मां अमन जो छो सोचां? अहिड़े ख़ुदा जा बंदा, तुंहिंजो मज़हब इवन ईसाइयत बि हुई चए त न, तव्हां अमन जो सोचो। सो बहरहाल हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको मां नथो सम्झां त अमेरिका जा माण्हू अमेरिका जी इस्टेब्लिशमेंट हिनखे हलणु ॾींदी। मुंहिंजो नुक़्ते नज़र इहो आहे। बिल्कुलु ठीकु। कराची में अपोज़िशन इतिहाद तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें अवामी मैंडेट चोरी कंदड़नि ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। नामुमकिन ॻाल्हि आहे। जेकॾहिं आर्टिकल 6 तहत थियणु खपे हा, त जे हिन महिल ताईं आर्टिकल आइन आयो आहे 1963 में 73 में पाकिस्तान टुटण खां पोइ। जी ठीकु। उन खां पोइ आर्टिकल 6 बि उन में आहे। ठीकु। जनरल ज़िया खे छा थियो? आइन टोड़ियो। उन खां पोइ जनरल परवेज़ मुशर्रफ खे छा थियो? आइन टोड़ियो। खोड़ पिया रोज़ पिया आइन टुटनि, केरु थो परवाह करे? हीअ जेके बि नवां कानून आया आहिनि आइन टुटिया आहिनि। छा आहे, तव्हां जुडिशरी खे बि ग़ुलाम कयो, जुडिशरी खे बि ताबे कयो, तव्हां सभिनी खे ताबे कयो, त पोइ इहो छा आहे? इहो आइन टोड़णु आहे न। इहा ॻाल्हि पॉसिबल हिन मुल्क में कान्हे जेसि ताईं सभु सिर जोड़े वेहनि नथा त बाबा ही मुल्क आम आहे या हिकिड़ो इदारो या हिकिड़ो माण्हू या हिकिड़ो शख़्स आम आहे। जेकॾहिं मुल्क आम आहे त पोइ उहे हिननि खे सिर जोड़े वेहणो पवंदो ऐं फ़ैसिलो करिणो पवंदो त हाणे हिन अॼु खां पोइ ही मुल्क हीअं हलंदो थींदो आहे। मुल्क में टर्मोइल्स ईंदा आहिनि, मुल्क पोइ ते हलिया वेंदा आहिनि। पोइ छो ईअं कोन हो छा? तव्हांजा खोड़ मुल्क पोइ ते आहे। इंडोनेशिया पोइ ते हो, तव्हांजो कोरिया पोइ ते हो, साउथ कोरिया पोइ ते हो, तव्हांजो सिंगापुर कुझु कोन हो। सिंगापुर में एॾी किनी ज़मीन जी धरती जो चटी हूंदी मलेशिया जे मथां, त मलेशिया चयो हिननि आज़ादी घुरी, हिननि खे आज़ादी जो जान छुटे। उहो मलेशिया जी इनकम हींअर मलेशिया जी जेका इकोनॉमी आहे असां हिन खां सिंगापुर जी इकोनॉमी मलेशिया खां बहितर आहे। सो ॻाल्हि आहे। ऐं छो आहे? सिस्टम्स। छो आहे? लीडरशिप आहे। बिल्कुलु ठीकु। सो तंहिंजे करे हिन मुल्क खे बि जेके असांजा सही लीडर आहिनि या नाम निहाद लीडर वेही मथो जोड़े मुल्क जे मफ़ाद लाइ सोचनि। खोड़ पंहिंजे खीसे लाइ, खोड़ पंहिंजे ख़ानदाननि लाइ, खोड़ पंहिंजे लाइ सोचनि। खोड़ थी वियो हुनखे जेको पवंदा मुर्दे जे मथां पवंदो आहे हुनखे खीसा कोन हूंदा आहिनि, कफ़न खे खीसा कोन हूंदा आहिनि। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा मुरई साहब, पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ऐं असां कंटिन्यू कयूं था सिधी ॻाल्हि।
नाज़रीन, अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सिधी ॻाल्हि में। मोराई साहब, PTI जा हिमायती याफ़्ता राजा नासिर अब्बास सैनेट ऐं महमूद अचकज़ई क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ धुर जो अॻवान मुक़ररु थी विया। महमूद अचकज़ई चयो आहे त पार्लियामेंट खे मज़बूत बणाए दाख़िली ऐं परॾेही पॉलिसियूं ऐवान में ठाहियो त असां साथ ॾींदासीं। छा चवंदव? हाणे ॻाल्हि इहा आहे त ही जेके आहिनि जेके हींअर तहरीक इंसाफ़ जी सपोर्ट सां आया आहिनि, ॿई ॼणा ॿई मुनासिब माण्हू आहिनि, मेच्योर माण्हू आहिनि ऐं तमामु तजुर्बेकार माण्हू आहिनि। हिननि जे तजुर्बे मां फ़ाइदो वठणु खपे हुकूमत खे। पर हाणे छा आहे त असांजी पाकिस्तान जो जेको तर्ज़ हुकुमरानी आहे सो डिफरेंट आहे। असां वटि उहो हुकुमरान उहो कमु थो करे जेको पंहिंजे सर्किल जे अंदरि माण्हुनि खे ख़ुशि रखे। ॿाहिरि जो नथो सोचे त ॿाहिरि हिन सर्किल खां ॿाहिरि बि माण्हू आहिनि ऐं 25 करोड़ माण्हू आहिनि जिन खे ख़ुशि रखूं। तंहिं करे जेसि ताईं इहो रवैयो आहे, रवैयो थियणु त ईअं खपे जेको ॿई चवनि था। पर इहो जेकॾहिं रवैयो हुकुमरान जेकॾहिं इनखे तब्दील कनि त मुल्क जे लाइ भलाई जी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ठीकु। इलेक्शन कमीशन मकानी चूंडूं कराइण लाइ कानून साज़ी जी सिफ़ारिश कंदे चयो आहे त का बि हुकूमत मकानी चूंडूं कराइण लाइ संजीदा नज़र न थी अचे। बल्दियाती इदारनि खां सवाइ जमहूरियत अणपूरी आहे। हिन में त को शक ई कोन्हे को, हिन में त को शक ई कोन्हे को। जेके बि मुल्क, जिन बि मुल्कनि तरक़ी कई आहे उन्हनि मुल्कनि में जेको लोकल बॉडीज़ आहिनि उन्हनि खे तरजीह आहे। मां तव्हांखे पंहिंजो मिसाल थो ॿुधायां त मां बर्मिंघम में पढ़णु वियुसि MBA करण जे लाइ। त असांखां उते वोटर्स लिस्ट में नालो आयो। असांखे घर छॾे विया त सुभाणे इलेक्शन आहे हिकिड़े कैंडिडेट जी, तव्हां वोट ॾींदो। ख़ैर असां त कोन वियासीं। मूं ॿिए ॾींहुं प्रोफेसर खां पुछो त हीअ छा आहे? चई त 100% जेको रेगुलर स्टूडेंट आहे इज़ अवर रेज़िडेंट ऐं असां हुनजो फीडबैक वठण जे लाइ तव्हांखे चयो आहे त वोट ॾेई इहो ॿुधायो त तव्हांजे इलाइक़े में जेके इहो लोकल गवर्नमेंट जा नुमाइंदा आहिनि इहे सभु सही कमु कनि था या कोन था कनि, सही कमु कयो आहे या न कयो आहे। सो तंहिंजे करे इहो जेको आहे तव्हांजो लोकल बॉडीज़ जो निज़ाम ई कामयाबी जी ज़मानत आहे। हिते कनि इन करे नथा जो लोकल बॉडीज़ में जेकॾहिं हलिया विया त पोइ वज़ीर मशीर जेके वॾा वॾा अख़राजात कीअं थींदा? उन्हनि खे त पोइ पैसा ॾियणा पवंदा। तव्हांखे मां ॿी ॻाल्हि ॿुधायां, लोकल गवर्नमेंट या डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हर महीने हिकिड़ी सेमिनार कराईंदी ऐं कोशिशि करे मां अटेंड कंदो हुउसि। हो उन पंहिंजे ज़िले में या पंहिंजे इलाइक़े में बिज़नेस खे तरक़ी ॾियारण जे लाइ हू सेमिनार कंदा। ऐं मां हुननि जी फार्मूला ॿुधायां थो जेको हिन मुल्क में थिए त लाइ हिन मुल्क किथे हलियो वञे। फार्मूला इहो त भई तव्हां लेटेस्ट से हिकिड़े किरोड़ जो फिज़िबिलिटी खणी अचो। तव्हांखे ज़मीन पंहिंजी हुजे, 20% हुकूमत ॾींदी, माना 20 लख रुपया हुकूमत अपफ्रंट ॾींदी तव्हांजी ज़मीन आहे त। पर फिज़िबिलिटी ॾिसंदी तव्हां ठाहिणु छा था चाहियो। ट्रॉल, यस असां इम्पोर्ट था कयूं, इंग्लैंड इम्पोर्ट थो करे, ॿाहिरां थो घुराए, तव्हां ट्रॉलनि जी फैक्ट्री ठाहियो जीअं असांजे मुल्क में ठहे। गंजियूं आहिनि, बनियान, अंडरवियर आहिनि, जोराब आहिनि, इहे शयूं ठाहियो। मिसाल असां इम्पोर्ट था कयूं, तंहिं करे हितां असांजे मुल्क में प्रोडक्ट। पोइ छा चवंदा हुनजी फिज़िबिलिटी ॾिसी हुन खां इम्प्रेस थी हुनखे 20% ॾींदा। बाबा हाणे तूं पंहिंजो कमु शुरू कर। हुन पंहिंजो कमु शुरू कयो ऐं पंहिंजी ॿुधाए त मां 6 महीननि में फैक्ट्री हणी छॾींदुसि ऐं उनखां पोइ मां प्रोडक्शन शुरू कंदुसि। पहिरें साल जी प्रोडक्शन हीअ हूंदी, उहा प्रोडक्शन ॿुधाईंदो, जेकॾहिं उहा हुन सां मैच थी करे ॿियो साल टियों साल जेकॾहिं जीअं जीअं हुन साल जी प्रोडक्शन नंबर ॿुधायो हूंदो त पोइ छा आहे 3 सालनि खां पोइ जेकॾहिं कंटिन्यूसली उन पंहिंजे फिगर्स खे मीट पिया कनि त उन्हनि खां 20% माफ़। सरकार चवंदी बाबा हाणे तोखे आया, तूं हलाए कम खे। दुनिया ईअं थी तरक़ी करे ऐं उहा लोकल गवर्नमेंट जो कमु हो, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट थी करे इहो कमु। असां वटि छो त एम्पावर्ड न आहे लोकल बॉडीज़, तंहिंजे करे असां वटि इहा ऊंद आहे। सही। छा असां वटि पॉलिसीज़ ठाहिण में वक़्तु लॻंदो या इम्प्लीमेंटेशन में न, वक़्तु लॻंदो? असां वटि नियत ई कान्हे पॉलिसी ठाहिण जी। असां वटि नियत आहे त मां वॾेरो आहियां, वॾो रहंदुसि, पाण बसि मां ई सॼो कमु कंदुसि, ॿिया वरी छा आहिनि। ठीकु। हा, असां जो वटि जेको वॾेरो क्लास आहे, वॾो पैसे वारो माण्हू माना वॾेरो हिन मुल्क में, उहो पंहिंजो निज़ाम थो हलाइणु चाहे। हुनखे पंहिंजी ख़ुशहाली खपे, हुनजे ख़ानदान जी ख़ुशहाली खपे ऐं हुनखे मुल्क सां को प्यारु कोन्हे।
ठीकु आहे। अच्छा मोराई साहब, राणा सनाउल्ला चयो आहे त अपोज़िशन खे वज़ीर आज़म जी ॻाल्हियुनि वारी आछ क़बूल करणु घुरिजे। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त असांजो हिकु ई मुतालबो आहे त बानी PTI जे केस ॿुधणीअ लाइ मुक़ररु कया वञनि। इहो ॾाढो पेचीदो मामिलो थी वियो आहे ऐं एॾो ज़िद थी वियो आहे जो तव्हां अंदाज़ो कयो त हिन ते ॻाल्हाइण बजायो आहे जहिड़ो। ॻाल्हियूं थींदे तव्हांखे नज़र अचनि थियूं? ॻाल्हियूं थींदे तव्हांखे नज़र अचनि न, थियूं? मूंखे कोन थी नज़र अचनि, मूंखे ॻाल्हियूं थींदे नज़र नथी अचनि। मूंखे जेका कोशिशि आहे त जीअं हुशाइबो आहे न उठ खे, हिनखे हुशाए इमरान ख़ान खे जेको आहे सो सरेंडर करायूं, जेको लॻे कोन पियो। हेॾां ॻाल्हियूं बि कोन थियूं थियनि, ओॾां हू सरेंडर कोन थो करे, तंहिंजे करे हीउ जेको अज़ाब आहे हिन मुल्क जे लाइ जारी रहंदो। अलाह करे को उन मसइले जो हल निकिरे। ओके। अच्छा मोराई साहब, वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जी मंज़ूरीअ खां पोइ कराची ऐं ठटे जी सरहद वटि दरगाह हसन शाह ॿेट ते सियाहती मनसूबो शुरू करण जो ऐलान कयो आहे। मनसूबे ते 1.5 अरब रुपयनि जी सीड़पकारी कई वेंदी। सिंध हुकूमत इजाज़त ॾिनी आहे न? जी। हा त बसि अञा न ॾिनी आहे, वफ़ाक़ ॾिनी आहे। वफ़ाक़ ॾिनी आहे, वफ़ाक़ करे नथो सघे। वफ़ाक़ जेसिताईं सिंध हुकूमत खे परमिशन खां सवाइ न करणु खपे। सिंध हुकूमत चए त असांखे पैसा ॾियो, असां कंदासीं, तव्हां छो कंदो? इहो हुननि जो फॾो हलंदो आहे। अच्छा, अॻ में बि बेटनि ते वफ़ाक़ ते नज़र विधी आहे? हा, न वफ़ाक़ ॾिसो, ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे, पर सिंध हुकूमत पंहिंजी प्रायोरिटीज़ ठीकु करे त पाण ठाराए न। असां पाण ठाराईंदासीं, तव्हांजो छा वञे? जी बिल्कुलु ठीकु। जेकॾहिं अहिड़ी पोटेंशियल आहे जो फेडरल गवर्नमेंट जी नज़र उते पई आहे त तव्हां छो था ठाहियो, असां ठाहींदासीं। ॾिसूं त सिंध हुकूमत हाणे स्टैंड छा थी वठे, छो त मूंखे नथो लॻे त सिंध हुकूमत स्टैंड वठंदी। जेके माण्हू या जेके इदारा एतिरा पावरफुल आहिनि जो हुननि 1.5 अरब रुपया मुख़्तस बि करे छॾियो आहे, अप्रूवल बि ॾेई छॾियो आहे, त मां हिननि खां न पुछंदा सिंध हुकूमत खां। ठीकु। अच्छा, गुज़िरियल हफ़्ते बिलावल भुट्टे इस्लामाबाद में सिंध वीज़न जे नाले सां प्रोग्राम कयो, जंहिंमें अव्हां बि शिरकत कई ऐं बिलावल भुट्टे सां मुलाक़ात अव्हां बि कई। बिलावल भुट्टो पंहिंजे ख़िताब में चयो त सिहत ऐं तालीम में सिंध हुकूमत जी कारकर्दगी बहितर आहे। सिंध टैक्स ओघराइण में सभ खां अॻिते आहे। ॾिसो, इहे जेके तव्हां 3 फैक्टर था चओ, हेल्थ, एजुकेशन, बिल्कुलु बिलावल भुट्टो साहिबु प्रेसिडेंसी में चैनल जे मालिकनि खे बि सॼो ऐं उन में एम्बेसडर्स बि कुझु आहे, वॾो इज्तिमा हो ऐं उन में प्रेज़ेंटेशन ॾिनी बिलावल साहिबु। इन में को शक कोन्हे त हेल्थ जे सिर्फ़ु हिकिड़े सेक्टर में डेवलपमेंट थी आहे तमामु घणी। जीअं NICVD आहे, जीअं SIUT आहे, जीअं तव्हांजो जिना हॉस्पिटल आहे, जीअं तव्हांजी SIUT आहे, हिते थी आहे तरक़ी। ठीकु, उहो छा आहे जो उते हिकिड़ा माण्हू आहे जिन माण्हुनि जे करे बि तरक़ी थिए। जीअं GIMS आहे, गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस, GIMS आहे, उहो सिविल अस्पतालूं जो हाल कहिड़ो आहे उन ते कोन डिस्कस कयईं। रूरल हेल्थ सेंटर्स जो छा हाल आहे उन ते कोन ॻाल्हायईं। तालुका हॉस्पिटल्स जी छा ॻाल्हि आहे उते कोन ॻाल्हायईं। ॻाल्हि आहे त हेल्थ डिपार्टमेंट में हिकिड़े सेक्टर में जेको मसइलनि दिलियुनि जो मर्ज़ु आहे, जिगर ऐं इन्हनि जो मर्ज़ु आहे, ठीकु आहे, पर ॻाल्हि आहे त ॿिया बि त खोड़ आहिनि रोज़मरह जा मामला। नंढियूं नंढियूं माण्हू वञनि था सिविल अस्पताल में त लाइन में बीठा आहिनि। जी। नाले में मुफ़्त में दवाऊं थियूं मिलनि ई कोन थियूं, मिलनि थियूं त नंबर 2 थियूं मिलनि। जी। सो मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां त इन में को शक कोन्हे त हेल्थ जी इन सेक्टर में थी आहे। तइलीम जे लाइ कतई कोन ॻाल्हायईं त प्राइमरी तइलीम सां छा कयो आहे। छो त प्राइमरी तइलीम में मूं तव्हांखे स्टेटिस्टिक्स ॿुधाया त सिंध पंजाब खां ऐं KPK खां घणो पोइ आहे। हिन तां बुनियादी सहूलियतूं रुॻो ॿधो स्कूलनि में त बुनियादी सहूलियतूं पंजाब में तक़रीबन 100% आहिनि। बिजली, पाणी पीअण जो पाणी, टॉयलेट्स, कंपाउंड वाल तक़रीबन सभु 100% स्कूलनि में आहिनि। सिंध में 40% स्कूलनि में आहिनि। जी हा। इन जी बि ॻाल्हि कान थी। 80 लख ॿार, 78 या 80 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। इहो कंहिंजी ज़िमेदारी आहे? स्टेट जी ज़िमेदारी आहे, सिंध हुकूमत जी ज़िमेदारी आहे। ऐं छा इहे असां धाड़ियल पैदा कंदासीं? अनपढ़ियल हिकिड़ो लश्कर हूंदो हुयो जेको खाइण ईंदो माण्हुनि खे। सो ॻाल्हि आहे त सुठी एफर्ट हुई माण्हुनि खे ॿुधाइण जी, पर काश होमवर्क करे वञिजे हा, ॾिसी वञिजे हा। मगर ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त तव्हांजा वज़ीर आला, वज़ीर मशीर सभु ज़ाहिर आहे तारीफ़ त वाह वाह पंहिंजी कराईंदा, पर जेको मॉडल आहे गवर्नेंस सिंध में
उन में इम्प्रूवमेंट जी घणी ज़रूरत आहे। बिल्कुलु कॾहिं मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायो न, जी त अॻु में इवन जनरल परवेज़ मुशर्रफ डिक्टेटर हो, पर उहो मिलंदो चीफ मिनिस्टर मिलंदा, छा पियो थिए, छा कयूं, छा न कयूं, मिसाल उन हाणे त हीअ कंहिंखे परवाह ई न आहे, एतिरो अकुले कुल आहिनि जो उन्हनि खे कंहिंजी परवाह ई न आहे कंहिंजो कमेंट वठणु, कंहिंखां पुछनि। तइलीम में जेको थिए पियो, तइलीम में जेको थिए पियो कंहिंखां लिकल आहे, हिन में कंहिंखां लिकल आहे त ॿार कापी करे था पास थियनि, कंहिंखां लिकल आहे त बोर्ड में परसेंट या क्लास थो विकिरो थिए, ग्रेड थो विकिरो थिए, कंहिंखां लिकल आहे। सो तंहिंजे करे ओॾी महिल डायलॉग त हो कोन्हे जो असां चऊं सही ॻाल्हि बि आहे, न अहिड़ी ॻाल्हि कान्हे, मोनोलॉग हो, अकेलो ॻाल्हाए बसि थियो, ऐं ॾाढी ख़ूबसूरत ज़बरदस्त क़िस्म जी लंच कराइनि, मानी खाराइनि प्रेसिडेंसी में, वञणु वॾो इज़ाद आहे त 30 फुट त हुनजी हाइटूं आहिनि, 30 फुट, तंहिंजे करे बहरहाल उहो त घुमी फिरी आयासीं। ओके, अच्छा मोराई साहब, ब्रेक जो टाइम थी वियो आहे, वरी ब्रेक वठूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं पोइ वरी कंटिन्यू कयूं था तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सिधी ॻाल्हि। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था। मोराई साहब, मुल्क में हिकु भेरो ॿीहर नई करेंसी आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना नवनि नोटनि जी डिज़ाइन ते गौर करण लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। ज़रियनि मूजिबि 10 रुपयनि जो नोट ख़तमु करे सिक्को आंदो वेंदो, छा चवंदा? ठीकु आहे, भली ॾिसो ॻाल्हि आहे त असांखे जेको नुक़सानु ॾिनो आहे न 5000 वारे नोट, तंहिं वॾो नुक़सानु ॾिनो आहे। करप्शन बि वधी आहे ऐं माण्हू नोट वठी रखी था अचनि। जेकॾहिं इम्प्रूवमेंट करणो थियनि त 5000 नोट ख़तमु कनि, पोइ 1000 जा नोट भली घटि में घटि ॿोरियूं भरे वञनि न, ख़्वार त थींदा न। सो ख़ैर बहरहाल ॾिसूं, हाणे ॾिसो न जेके हुकुमरान वेठा आहिनि उहो त पंहिंजे सम्झंदा, त पर 5000 नोट असांखे नुक़सानु ॾिनो, करप्शन में वाध घणी थी आहे हिन जे करे। जी ओके सर, वधंदड़ टैक्स ऐं बिजली जे ॻरनि बिलनि सबबि कुझु कंपनियूं पाकिस्तान मां हलियूं वयूं। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब एतिराफ़ कंदे चयो त सियासी मफ़ादनि खां मथां हू थी पॉलिसियुनि में तसलसल आणणो पवंदो। हिन में त को शक ई कोन्हे। तव्हां जेकॾहिं इन्वेस्टर खे या बिज़नेसमैन खे फैसिलिटीज़ न ॾींदो, हीअ दुनिया कीअं थी तरक़ी करे? दुनिया ईअं थी तरक़ी करे जो दुनिया इन्वेस्टर खे सिक्योर थी करे। हाणे ॾिसो न, यूरोप सॼो दरवाज़ा खोले छॾिया आहिनि, त 5 लख यूरो खणी अचो, अचे एस्टेब्लिश थियो, दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। तव्हां दुनिया जे ऑस्ट्रेलिया वञो, अचे थी करे, कैनेडा खणी अचो 5 लख, अची ते रहो 5 लख। अमेरिका अॻु में 5 लख डॉलर हो, हिन वरी $1 मिलियन करे छॾियो आहे, ये तो खणी अचो, अची तव्हां हिते रहो। सो ॻाल्हि आहे त हू माण्हुनि खे दावत पिया ॾियनि त अचो असांजे मुल्क जे इकोनॉमी खे मज़बूत कयो, हे हितां कढनि पिया, अहिड़ियूं पॉलिसीज़ था ठाहिनि जो तंग थी भॼी वञनि। हिकिड़ो त इदारनि जो अजब आहे, वॾा वॾा बिल, वरी चार्जिस, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं चार्जिस हणी था अचनि। त तंहिंजे करे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, जेको इंडस्ट्रियलिस्ट आहे, जेको एक्सपोर्टर आहे, उहो त दुनिया सां मुक़ाबिलो थो करे न। बिल्कुलु, जिते दुनिया में उनखे बिजली बि फ्री हुजे, सभु शयूं फ्री हुजनि, को लाइसेंस फ़ी न हुजे, ऐं उनखे उते मुंहिंजो दोस्त आहे शुगर मिल जो मालिक, उनखे चयुमि त तूं हिते कहिड़ी एक्टिविटी आहे तुंहिंजी इंडस्ट्रियल हिन में, इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, फैमिली इंडस्ट्रियलिस्ट फैमिली आहे। चई हिते केरु कंदो इन्वेस्टमेंट? मूं पंहिंजे पुट खे वियतनाम में कराई आहे, उते इंडस्ट्री लॻाए पियो, उते हलाए पियो। सो हिन मुल्क जा माण्हू हिन मुल्क में भॼी हिन जे करे वेंदा जो हीअ ऑफिसर कामोरा ऐं सिस्टम तंग कंदो। ठीकु आहे। अच्छा मोराई साहब, सरकारी गोदामनि में सिहत लाइ हानिकारक कणिक जूं 12 लख बोरियूं हुजण जो इंकशाफ थियो आहे। वॾे वज़ीर मामले ते जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वॾे वज़ीर साहब जी अॼु ताईं त का असां कोन ॿुधी आहे त अहिड़े क़िस्म जूं हुनखे पीपुल्स पार्टी खे 17 साल थिया आहिनि कंहिंखे सज़ा आई हुजे, ऐं अलाए एतिरियूं केतिरियूं बोरियूं कुआ खाई विया, ऐं केतिरियूं बोरियूं ईअं गड़गड़क थी वियूं। अलाह करे ॾिसूं हुन में CM साहब, सिंध जो चीफ मिनिस्टर साहब जेको आहे सो हुन में को क़दम खणे ऐं माण्हुनि खे इन ते पहुचाए, अहिड़ी ॻाल्हि खे जो हुन में माण्हू ॾिसी मुतमइन थियनि त भई हिन क़दम खयो। जी बिल्कुलु। अच्छा, पाकिस्तान चांवर बरामद कंदड़ दुनिया जो 3हों वॾो मुल्क बणिजी वियो। आलमी साले ग्लिफ जी रिपोर्ट मुताबिक़ डिसंबर 2025 ईस्वीअ में पाकिस्तान तरफ़ां चांवर जे बरामद में 14% माहवार वाध रिकॉर्ड कई वई आहे। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, को ॻाल्हि वॾी कान्हे, इहा सुठी ॻाल्हि आहे त असां दुनिया में सभ खां वधीक जेको चांवर एक्सपोर्ट थो करे सो हिंदुस्तान आहे।
ॿिए नंबर में थाईलैंड आहे, टे नंबर ते पाकिस्तान ऐं वियतनाम जो मुक़ाबिलो आहे। हाणे खणी पाकिस्तान थोरो वधियो आहे इन रिपोर्ट मुताबिक़, जो टे नंबर ते पाकिस्तान आयो आहे। पर जेको आहे सो पाकिस्तान जो जेको चांवर वञे थो सो चाइना, UAE ऐं तंज़ानिया ऐं कीनिया उॾाई थो मोकिले। पर चांवरनि जी तमामु ज़रूरत, एतिरा मुल्क त खाइण जो जेको चांवर जेको आहे न सो मेन मील आहे, सो ओॾे कनि था। पर हाणे जेको ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, पाकिस्तान ॾिसणो इहो आहे त निकिरा मां फ़ाइदो केतिरो आहे, मसलन हारी खे केतिरो फ़ाइदो थियो, केतिरी पर एकड़ घणी यील्ड आहे, इन मां केतिरो ज़मींदार खे मिलियो त जीअं वधीक पैदा कनि। असां वटि सभ खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त न सीड जी का रिसर्च आहे, न को नओं सीड थो अचे, न वरी रिसर्च जे करे को आबादकारनि खे गाइडेंस थो मिले। यूरिया महांगो, मिक्सड उन मिलावट थिए, तव्हांजे भाणनि में मिलावट थिए, तव्हांजे पेस्टिसाइड में मिलावट थिए, को चेक करण वारो कोन्हे, हर को अचो पैसा वटि हलियो वञे। सो ॻाल्हि आहे त मुल्क जॾहिं तरक़ी कंदा आहिनि त उन्हनि मुल्कनि में हिकिड़ो मैकेनिज़म हूंदो आहे, पूरो सिस्टम हूंदो आहे जेको डेवलप कंदो आहे शयुनि खे। जी बिल्कुलु ठीकु। अच्छा मोराई साहब, सिंध हुकूमत तालीमी बोर्डनि में नई ग्रेडिंग सिस्टम लागू करे छॾियो आहे। 9 ऐं 11 क्लास जे सालियानी इम्तिहान में पासिंग मार्कूं 33 बदिरां 40 मुक़ररु कयूं वयूं आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, उहा त सुठी ॻाल्हि आहे, पर इहो छा इहो थिए कीअं थो, इम्तिहान कीअं था थियनि, सिस्टम कहिड़ो आहे? बिल्कुलु ठीकु। कापी आम कापी आहे, मोबाइल खणी ॿार थो वेहे, मोबाइल में पेपरनि जा सुवालनि जा खणी थो अचे, पना खणी थो अचे, को पुछण वारो कोन्हे, को ॻाल्हाइण वारो कोन्हे। उनखां पोइ तव्हांजो जेको बोर्ड में वेठा आहिनि उहे वरी उते अहिड़ा वेठा आहिनि, हिकिड़ा माण्हू जेके पैसनि ते पोज़ीशन्स था ॾियनि। सो ॻाल्हि आहे, ॾिसो मां हिकिड़ी तव्हांखे तइलीम जे मामले में ॿेली, तइलीम जे मामले में तव्हां पंहिंजे धरतीअ जा तव्हां गद्दार आहियो, जंहिं पंहिंजे मुल्क जे क़ौम जे तइलीम सां खेॾियो, आईंदह नसलनि सां उहो आईंदह नसलनि सां खेॾण जे बराबरि आहे। ऐं उहो जेको करे थो उहो हिन धरतीअ जो गद्दार आहे, हिन क़ौम जो गद्दार आहे, हिन पाकिस्तान जो गद्दार आहे, हिन सिंध जो गद्दार आहे, असांजे मारूड़नि जो गद्दार आहे। छो त ग़रीब वीचारनि खे तव्हां तइलीम बि न ॾियो ऐं उन्हनि खे सॼी ज़िंदगी ईअं तव्हां ढोर ढगे वांगुरु हलायो, अरमान आहे। बिल्कुलु ठीकु। अच्छा मोराई साहब, कराची खां पोइ हैदराबाद में रोडनि ते क़ाइमु समूरियूं पार्किंग्स गैर क़ानूनी करार ॾिनियूं वयूं आहिनि। हैदराबाद जी अदालत DC ऐं ॿियनि अमलदारनि खे फौरी तौरु पार्किंगूं ख़तमु कराइण जी हिदायत कई वई आहे। इहो ख़बर त छा आहे, इहो उतां जा माण्हू या लोकल गुंडो उहो लॻाए पार्किंग माण्हू ॿीहारे थो छॾे, दुकान वारा उनखां नतीजे में वरी दुकान वारा चवंदा भली तूं कर, उनखे प्रोटेक्शन बि मिले थो। सो ॻाल्हि आहे त इहा पार्किंग जेका आहे सा माफ़िया आहे, इन माफ़िया खे रोकणु हुकूमत जो कमु आहे। ठीकु आहे, हींअर इहो इनिशिएटिव वरितो अथनि, हिनखे इम्प्लीमेंट कीअं थो थिए उहो ॾाढो अहम आहे असुल इम्प्लीमेंट जी ॻाल्हि न, त इम्प्लीमेंट कीअं था कयोसि। जी बिल्कुलु ठीकु। थैंक यू सो मच मोराई साहब। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे इख़्तिताम ताईं पहुचे थो। नाज़रीन, तव्हां खां इजाज़त वठंदासीं, इंशाल्लाह नेक्स्ट वीक प्रोग्राम खे कंडक्ट कंदासीं।